ठिकराटे में पुलिस पारां नौजवान के खंबे तशद्दुद करण खिलाफ पार्सन तरफ़ा मुज़ाहिरो कयो पियो आहे। महतम बिरादरी जे माण्हुनि पाक किताब खणी मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस नौजवान शागिर्द शेर मोहम्मद के खंबे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। उन्हनि चयो त पुलिस नौजवान ते को बि ॾोह साबित न ॾियण बावजूद रिश्वत वठी छॾी। अवां खे ख़बर ॾियनि पिया ठिकराटे में पुलिस पारां नौजवान के खंबे तशद्दुद करण खिलाफ वारसन तरफ़ा मुज़ाहिरो कयो पियो आहे। महतम बिरादरी जे माण्हुनि पाक किताब खणी मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस नौजवान शागिर्द शेर मोहम्मद के खंबे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। ठिकराटे में पुलिस पारां नौजवान के खंबे तशद्दुद करण खिलाफ पार्सन तरफ़ा मुज़ाहिरो कयो पियो आहे। महतम बिरादरी जे माण्हुनि पाक किताब खणी मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस नौजवान के खंबे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे ठिकराटे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, आगाह कजो। जी बिल्कुल एसएचओ मुबारकपुर पारां ॿ ॾींहं अॻु में खंबे नौजवान शागिर्द खे तशद्दुद करण खिलाफ़ मातम बिरादरी जी औरतुनि ऐं मर्दनि हथनि में पाक किताब खणी मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॿ ॾींहं अॻु में एसएचओ मुबारकपुर इमदाद जी साड़ी असांजे नौजवान शागिर्द शेर मोहम्मद बबलू महतम खे बिला जवाब शहर मां खंबे वियो ऐं मथां तशद्दुद कयो ऐं बाद में पैसा वठी असांखे छोकिरो वापसि ॾिनई। हुननि पाक किताब खणी हथनि में इहा ॻाल्हि DIG ऐं IG खे नोटिस वठण जे लाइ अपील कई ऐं जेको नौजवान हुयो उन ॻाल्हाईंदे चयो त मूंखे एसएचओ बिला जवाज़ शहर मुंहिंजो खंबे ऐं तशद्दुद कयो आहे ऐं हू बार बार मूंखे चई रहियो हो त तव्हां जुआ ऐं समाजी बुराइनि खिलाफ़ लिखो था ऐं वीडियो भरियो था। उनजे खिलाफ़ ॿियो मुंहिंजो कोई ॾोह न आहे। जी महिरबानी अवां जी मज़ीद आगाह करण लाइ।